प्रिय शागिर्दों, अॼु पाण मैखाने जी मौज जेको कलाम सचल सरमस्त जो पाण अॻे क्लास में शुरू करे चुका हुआसीं, उन जो सेकेंड पार्ट कंदासीं। अॻे क्लास में पाण ॼातोसीं त सचल सरमस्त मैखाने जी मौज में कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि। सचल सरमस्त फरमाए थो त तालिब खे मुर्शद खां सागर अता थियो त खेसि बका अता थी। आशिक़नि जो मतिलबु ज़ाहिरी सुराईअ या मीना सां न आहे, हुननि जो मतिलबु ख़ुदि साकीअ सां आहे। ऐं अॻिते चवे थो त नका सुहिबत सुराईअ सां न की मीना सां मतिलबु साकी सभु सबबु सचल सिक वारनि जो। सूफ़ियुनि मुर्शद कामिल खे साकी सॾियो आहे, माना जेको असांखे शराब अता करे, जेको प्रेम जो प्यालो असांखे प्यारे ऐं रूहानी फैज़ खे मै जो जाम माना शराब जो जाम सॾियो आहे, जंहिंजे पीअण सां तालिब जी समूरी ख़ुदी ऐं समूरा बातिल ख़्याल जेके फ़ना जेके अजाया सजाया ख़्याल आहिनि, उन शराब जे पीअण सां उन रूहानी आध्यात्मिक शराब जे पीअण सां उन जा बातिल ख़्याल जेके आहिनि उहे फ़ना थी वञनि था, नष्ट थी वञनि था। हाणे इन जी कलाम जूं पोइट्रीअ जे रूप में शुरू थो थियनि लाइनूं त मस्जिद छॾे मैखाने अंदरि हासिल कैफ़ कयासीं, माना मस्जिद खे छॾे करे, मंदरनि खे छॾे करे असां मस्जिद छॾे मैखाने अंदरि उन मैखाने में अची करे असांखे ज्ञान जा भंडार हासिल थिया। कैफ़ कयासीं मतिलबु त हेठि तव्हांजी मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त तव्हां किताबु खोले वेंदियूं कयो। बेस किताबु जेको आहे तव्हांजो सचल सरमस्त जो चूंड कलाम, जेॾी महिल तव्हांजो हीउ वीडियो ऑनलाइन शुरू थो थिए ओॾी महिल तव्हां उहो किताबु पंहिंजे अॻियां रखो ऐं उन जी माना बि तव्हां ॾिसंदी हलो त हासिल कैफ़ कयासीं मतिलबु तमामु घणो असांखे उन जो मज़ो आयो। हीअ सभु हुस्न जमाल असांजो जंहिंमें पाण पियासीं ऐं असांखे उन शराब जो नशो पीअण सां ईअं महसूसु थियणु लॻो त हीअ सॼो जेको हुस्न आहे, हीअ जेका सुंदरता आहे, उहा असांजे बदौलत ई आहे। ॾोह सवाब खां आज़ाद थी पोइ सचल सच थियासीं ऐं पोइ असांखे को बि ॾोहो, को बि असांजे मथां बुराईअ जो दाग़ कोन लॻो ऐं असां सचल सरमस्त चवे थो त पोइ परमात्मा जे विच में ऐं इंसान जे विच में जेका दूरी आहे उहा मिटिजी वई। नेक्स्ट पैरा आहे त साकी ॾेज सुठी सुर्ख सुराईअ मां कढी। अॻियां पढ़ी आयासीं पाण त ए साकी ए मुर्शद मूंखे सुठी सुराईअ मां नशो शराब कढी ॾे, जंहिंजे पीअण सां मां पंहिंजो वजूद पंहिंजी हस्ती मिटाए छॾियां। पिक प्यार च पारखू मोहबत जी मुठी, मूंखे हिकु ई पिक, हिकु ई डुक प्यार, पर उहो अहिड़ो मज़बूत प्यार, अहिड़ो जंहिंखे पीअण सां मां पंहिंजो तन मन न्योछावर करे छॾां। पीअण सां पुठी पाण ॾियां जीअं पीअण सां पुठी माना पंहिंजो पाण खे मज़बूत करे छॾियां, पंहिंजो पाण खे स्ट्रॉन्ग सम्झां ऐं पंहिंजे वजूद खे मिटायां। ऐं कोई बि उन अवस्था में अची करे मूंखे उन अवस्था खां केराइण जी कोशिशि करे त मां हिलां बि न, डुॾां बि न ऐं पंहिंजो पाण खे बसि परमात्मा सां मिलियल सम्झां। नेक्स्ट आहे त साकी ॾिजांइ बाक़ी त बका ब्रह में थियां, फ़ानी फ़िराकी रही रहंदा केतिरो। ए मुर्शद ए ज्ञान जा दातार, मूंखे उहो जेको हेठियों घाटो शराब आहे उहो पियारजां त मां हिन बिरह में, हिन संसार में ऐं बका थी वञा, हमेशह दाइमियत हासिलु करे वञा। फ़ानी फ़िराकी रही रहंदा केतिरो, जेके नुक़सान जेके फ़ना थियल इंसान आहिनि उहे हिन दुनिया में कीन रहंदा ऐं जेकॾहिं उहो नशो पीतो आहे, बाक़ी घाटो जेको शराब पीतो आहे रूहानी ज्ञान जो, उहो ई इन दुनिया में कुझु असली मंज़िल ते पहुची सघंदा। बाक़ी सभु फ़ानी फ़िराकी जेके परमात्मा जे विच में, पंहिंजे विच में अंतर था ॼाणनि, उहे बिल्कुलु बि हिन दुनिया मां लाॾाणो करे वेंदा, फ़ानी थी वेंदा, ख़तमु थी वेंदा। नेक्स्ट आहे त नकी सुहिबत सुराईअ सां, नकी मैना सां, मतिलबु सचा जेके आशिक़ आहिनि, जेके प्रेम जा प्यासा आहिनि, उन्हनि जो मतिलबु कंहिंसां आहे, परमात्मा सां आहे, साखीअ सां आहे। नका उन्हनि जो मतिलबु जेको आहे सुराईअ सां, मतिलबु जंहिं बर्तन में शराब पियल आहे उन ई सां को बि मतिलबु कान्हे को। नकी मैना सां, ऐं जंहिंजो शराब पियल आहे उन ई सां बि को मतिलबु, पर जेको शराब प्यारे रहियो आहे, जेको ज्ञान जो भंडारो असांजे अॻियां खोले वेठो आहे, उन ई सां मतिलबु आहे। ऐं उहो जेको खोले वेठो आहे उहो आहे साकी मुर्शद गुरू सचल सिक वारनि जो। मतिलबु साकी सभु सबबु, सचल
सचल सिकवर जिन सची पची परमात्मा खे ॼाणण जी कोशिशि कई आहे उन्हनि जो ई मतिलबु आहे त साखीअ सां ई आहे। उन्हनि जो मतिलबु कंहिं शइ सां न आहे, कंहिं बर्तन सां न आहे। उन्हनि जो सचो सबबु जेको आहे उन ई ज्ञान जे दातार ज्ञानीअ साखीअ सां आहे, मुर्शद सां आहे, गुरूअ सां आहे। नेक्स्ट आहे द खुमुर खुमार उन्हीअ जो ख़ासो मौत इहो मसरूरी अज़लों अबदो अज जहिड़ी मैं इहा मखमूरी अन्ना अहमद बिना मीमे मारे दम मंसूरी सच्चा जाम जलाली पीकर हासिल हज़ूरी। छा मतिलबु आहे हिन में? इम्पॉर्टेंट अथव, इलाही दफ़ा तव्हांजे एग्ज़ाम में पिणु ईंदो आहे इहो पहिरां इहो कलाम त खुमुर खुमार उन्हीअ जो ख़ासो मौत इहो मतिलबु नशो पियणु, शराब पियणु उन्हनि जो ई सुठो आहे जेके उन नशे खे पी करे मसरूरी हासिल था कनि, मौत हासिल था कनि। मतिलबु उहो नशो पी करे पंहिंजो तन मन जंहिंजी पंहिंजी हस्ती आहे, पंहिंजे वजूद आहे, उन खे मिटाए था छॾनि ऐं उन ई मौत में, उन ई दुख में उन्हनि खे को बि अहंज कोन थो थिए, पर उन्हनि में मसरूरी हासिल कनि था, मतिलबु उन्हनि खे ख़ुशी हासिल थिए थी तमामु घणी। नेक्स्ट आहे अजलो अबदो अजाइब जहिड़ी मैं इहा मतिलबु शुरूअ खां अंत ताईं। अजलो माना शुरू, अबदो माना अंत, शुरूअ खां अंत ताईं अजाइब जहिड़ी मैं इहा उहा मैं मखमूरी आहे, उहो नशो सुठो आहे जंहिंजे पीअण सां असांखे तमामु घणी ख़ुशी हासिल थिए। अन्ना अहमद बिना मीमे मारे दम, अन्ना अहमद, अहमद माना बिना अहमद, खां पोइ म अगरि हटाए छॾींदासीं त इहो छा थी वेंदो? अन्ना अहद। बिना मीमे माना बिना मीमे, इहो मीम हिन सां हटाए छॾींदासीं। मारे दम मंसूरी त अन्ना अहद रहिजी वेंदो, माना रुॻो मां परमात्मा आहियां, रुॻो परमात्मा, मां न ईंदो उन में, उन मां मां हटिजी वई त मां कुझु बि कान आहियां। माना मां हटिजी वई त उन ई मां खे अगरि पाण हटाईंदासीं त उहे ख़ुदि परमात्मा बणिजी वेंदा। छो जो हिन दुनिया में जेको संसार आयो आहे उन जे मथां नालो तॾहिं कोन हो, नालो त तॾहिं पियो जॾहिं हिन संसार में अचण सां उन जे माता पिता उन्हनि ते नाला रखिया, पर उहे नाला जॾहिं हटी था वञूं त जॾहिं इंसानु ॼमे थो उन वक़्तु नालो कान्हे को, ऐं जॾहिं वापसि परमात्मा जे दर ते वेंदो त वरी उन सां मिली करे हिकु बणिजी वेंदो। त छा थो चए त अन्ना अहमद बिना मीम माना उन ई मीम हटाए छॾींदो त बाक़ी बचंदो अन्ना अहद माना जंहिंजी का सीमा न हुजे, जंहिंजो को अंत न हुजे, त उहो त परिपूर्ण परमात्मा ई आहे। मारी ऐं पोइ उहो जॾहिं मीम हटी वेंदो त उन ई खां पोइ असांखे इहो महसूसु थींदो त हिन संसार में मां जंहिंखे ॻोल्हे रहियो आहियां उहो ख़ुदि मां पाण ई आहियां, ऐं पोइ असां मंसूर वांगुरु पंहिंजो पाण खे ख़ुशनसीब सम्झंदासीं। सचल जाम जलाली पी कर हासिल हज़ूरी, सचल चर्म चवे थो त उहो जाम पी करे, सचल जाम जलाली, जलाली माना लिखियलु अथव जलाल या खुदाई शौक़त जो प्यालो पी करे पोइ तोखे छा लॻंदो? पी कर हासिल हज़ूरी, उन ई जलाल खे, उन ई सचे शराब जे नशे खे पी करे तोखे ईअं लॻंदो त मूंखे परमात्मा जी मस्ती हासिल थी वई। पी कर हासिल हज़ूरी माना परमात्मा जी हज़ूरी तोखे हासिल थींदी। हज़ूरी माना हक़ या ईश्वर जो हुज़ूर, उन ई जो तोखे दर्शन थींदो जॾहिं तूं उन ई खे चङी तरह सां पियण जी कोशिशि कंदी। छाके त जॾहिं खुमुर खुमार उन जो ख़ासो मौत इहो मसरूम मतिलबु उन्हनि जो ई नशो पियणु सुठो आहे जिन उन ई मै जो प्यालो पी करे हासिल कई आहे हज़ूरी, परमात्मा जी मतिलबु भक्ति हासिल कई आहे, उन ई खे पी करे रूहानी आध्यात्मिक ज्ञान जो नशो पीतो आहे। उन ई खां पोइ ई उनखे ईअं लॻंदो त जंहिंखे मां ॿाहिरि ॻोल्हे रहियो आहियां उहो ख़ुदि मुंहिंजे अंदर में ई आहे। अॼु इहे 5 कलाम कयासीं, इन्हनि मां तव्हां घर में पढ़ो ऐं इन्हनि मां डिफ़िकल्टी कढो ऐं मूंखां पुछी सघो थियूं, चाहे कहिड़े ग्रुप में फ़ोन कयो, व्हाट्सअप कयो, मैसेज कयो। ऑनलाइन त क्लास में त बेटा ईअं ई थींदो आहे, है न। त नेक्स्ट पाण 6 पॉइंट खां वठी करे सुभाणे कंदासीं। अॼु इहे 5 पॉइंटूं जेके आहिनि इहे कयूं आहिनि, इन्हनि खे तव्हां चङी तरह सां वापसि रिवीज़न करे पढ़िजो घर में।